सदर आसिफ अली ज़रदारी सां आर्मी चीफ जनरल आसिम मुनी जी मुलाक़ात। आर्मी चीफ सदर खे उहिदो संभालण ते वाधायूं ॾिनियूं ऐं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। आर्मी चीफ सदर खे दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जारी फ़ौजी ऑपरेशन, रिवायती ख़तरनि ख़िलाफ़ ऑपरेशनल तयारियुनि तोड़े बलोचिस्तान ऐं केपीए जे इलाक़नि समेत तरक़ियाती रिथाउनि में फ़ौज जे किरदार बाबति आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी फ़ौज जे मिसाली किरदार जी वाखाण कई। चयईं रियासत जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जे तहफ़ुज़ में फ़ौज जूं ख़िदमतूं अहमियत रखनि थियूं। आसिफ अली ज़रदारी क़ुर्बानी ॾींदड़ शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो त शहीदनि जो रतु पाकिस्तानी क़ौम जी इस्तक़ामत ऐं ताक़त जी अलामत रहंदो। सदर पारां हिकु सियासी जमात ऐं उन्हनि जे माण्हुनि पारां इदारे ते बेबुनियाद इल्ज़ामनि ते ॻणितीअ जो इज़हार कयो। मुलाक़ात में क़ौमी ताक़त ज़रिए दहशतगर्दी जो भरपूर जवाबु ॾियण जी अज़म जो वर्जाउ कयो। सिंध काबीना तालीम खाते समेत समूरनि खातनि में भर्तियुनि ते लॻायल पाबंदी हटाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। वॾे वज़ीर, कानून वारे वज़ीर ऐं एडवोकेट जनरल खे हिदायत कई आहे त अदालत में नौकरियुनि ते लॻल पाबंदी ख़तमु कराई वञे। सिंध काबीना इजलास में लाड़कानो यूनिवर्सिटी लाइ 400 मिलियन रुपयनि जे फंड्स जी मंज़ूरी सां गॾु 50 डिस्पेंसरियूं PPHI खे ॾियण जी कोरोना दौरान भर्ती कयल स्टाफ जे मुलाज़िमत जे मुदे में 1 महीने जी वाध करण वारनि फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध हुकूमत पारां प्राइमरी उस्तादनि ऐं जूनियर एलिमेंट्री स्कूलनि जे उस्तादनि जे भर्तियुनि जो ऐलान। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो आहे त ईद खां पोइ भर्तियुनि जो ऐलान कयो वेंदो। अहल उम्मीदवार पंहिंजा दस्तावेज़ तयारु रखनि। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फैज़ ईसा खे धमकियुनि वारे ख़त जस्टिस अतहर मिनल्ला, जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल ऐं जस्टिस अमीनुद्दीन खे बि ख़त मिलिया। चइनि ई जजिस खे 1 अप्रैल ते धमकियुनि वारा ख़त उमाणे विया। लाहौर हाई कोर्ट जे 3 जजिस खे बि धमकियुनि वारा ख़त मिलिया। लाहौर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार तस्दीक करे छॾी। रजिस्ट्रार जो चवणु आहे त जस्टिस शुजात अली ख़ान, जस्टिस शाहिद बिलाल ऐं जस्टिस आलिया नीरव खे धमकियुनि वारा ख़त मिलिया। ख़त मिलण बाद CTD ऐं पुलिस ऑफिसर लाहौर हाई कोर्ट पहुची विया। अदालत जे सिक्योरिटी खे सख़्तु कयो वियो। शकी ख़तनि जी जांच जे लाइ फॉरेंसिक टीमूं बि लाहौर हाई कोर्ट पहुची वियूं। गुज़िरियल ॾींहुं बि इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस खे धमकियुनि वारा ख़त मिलिया हुआ। ख़तनि में शामिल केमिकल सां अदालती अमले जूं अखियूं मुतासिर थियूं। कंहिं बि क़िस्म जो दबाव बर्दाश्त न कंदासीं। अदलिया जी आज़ादी ते हमिलो थियो त मूं समेत समूरा साथी अॻियां बीहंदा। लॻे थो त जजिस ते दबाव विधो पियो वञे, पर आउं कंहिंजे बि दबाव में न ईंदुसि। सुप्रीम कोर्ट में इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजिस जे ख़त ते वरितल पाण मुरादे नोटिस ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जा रिमार्क्स। चीफ जस्टिस काज़ी फैज़ ईसा चयो त 4 साल फुल कोर्ट गॾिजाणी न थी तॾहिं वकील किथे हुआ। ख़त मिलण सां ई असां तेज़ीअ सां कमु शुरू कयो। असां अदलिया जे कम में मुदाख़लत पसंदि न कंदा आहियूं। जस्टिस रिटायर्ड तसद्दुक़ जीलानीअ जी ज़ात ते हमला कया विया। ज़ाती हमलनि ऐं इल्ज़ामनि सबबि मूंखे शर्मिंदगी थी। सम्झ में नथो अचे त असां केॾांहुं वञी रहिया आहियूं। जेका सूरतहाल पैदा कई वई, हर शरीफ़ माण्हू कम खां इनकार ई कंदो। जेकॾहिं कंहिंखे इख़्तिलाफ़ आहे त लिखत में ॿुधाए। ॿियनि ते आङुरियूं खणण खां पहिरियां पाण खे ॾिसणु घुरिजे, पर असांखे दबाव में अची फ़ैसिला न करणु घुरिजनि। जमहूरियत जी तक़ाज़ा आहे त पंहिंजे मुख़ालिफ़ जी राय खे बि मञणु घुरिजे। अटॉर्नी जनरल चयो त हुकूमत अदलिया जी आज़ादी लाइ हर मुमकिन सहकार कंदी। दबाव अव्हां जे कुलीग, ख़ानदान ऐं दोस्तनि तरफ़ां बि अची सघे थो। यकीन ॾियारियां थो त हुकूमत को बि अहिड़ो कमु न कंदी जंहिंसां अदलिया जी आज़ादी मुतासिर थिए। अटॉर्नी जनरल साहब, अव्हां अदालत में बीही बयान जारी नथा करे सघो। मुल्क में सियासी इंजीनियरिंग थींदी रही ऐं तासुर ॾिनो वियो त सुप्रीम कोर्ट बि मुलविस रही आहे। सुप्रीम कोर्ट में 6 जजिस जे ख़त बाबति पाण मुरादो नोटिस ते ॿुधण दौरान जस्टिस अतहर मिनल्ला रिमार्क्स। अदालत चयो त ख़त में जज चई रहिया आहिनि त सियासी इंजीनियरिंग अञा बि जारी आहे। जजिस जेको सवाल उथारियो आहे उहो मुल्क में मुदाख़लत जे कल्चर बाबति आहे ऐं इहो हिकु अहम सवाल आहे। सभिनी खे ख़बर आहे त छा थी रहियो आहे, पर हर को इहो तासुर ॾेई रहियो आहे त कुझु बि नाहे थी रहियो। ताइवान में 7 ॾहाई 2 जी शिदत जो ज़िलज़िलो, केतिरियूं ई इमारतूं मलबे जो ढेर बणिजी वियूं। सोनामी जो बि अलर्ट जारी। ज़िलज़िले खां पोइ मलबे हेठियां
हिन वक़्त ताईं 9 ॼणनि जा लाश कढिया विया। 1000 खां वधीक ज़ख़्मी। जापान ऐं ताइवान जे सख़्ती ज़िलज़िले खां पोइ सुनामी जो अलर्ट जारी। इख़्तियार में चवणु आहे त ज़िलज़िले सबबि इमारतूं ढही पट थी वियूं आहिनि ऐं वधीक जानी नुक़सान जो ख़दशो आहे। ज़िलज़िले खां पोइ आफ्टर शॉक्स जो सिलसिलो जारी।